अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां पारस न्यूज़ शामिल कयूं था। मातली मां अशरफ ऐवान जी रिपोर्ट। मातली भरिसां टंडो गुलाम हैदर थाणे जी हद में एक अनरजिस्टर्ड गैर मयारी कुकिंग ऑयल फैक्ट्री में मुर्दा कुकड़न जी डॉटसन भरे खणी वेंदड़ 2 हमराहन खे टंडो गुलाम हैदर जी पुलिस गिरफ्तार करे डॉटसन के तहवील में वठी वेठो आहे। पुलिस पारां फूड डिपार्टमेंट जी इख्तियारियुनि खे पिणु इतला कयो वियो, जेके टंडो गुलाम हैदर थाणे ते पए था गैर मयारी कुकिंग ऑयल तैयार कंदड़ अनरजिस्टर्ड फैक्ट्री जे मालिक पारां कानूनी कार्रवाई खां बचण लाइ कामोरन तोड़े सियासी माण्हुनि सां राब्ता पिणु कया पिया वञनि त जीअं पाण खे कानूनी पकड़ खां बचाए सघनि। होॾां तेलके वासियुनि पारां साफ़ियुनि खे ॿुधायो वियो आहे त इंसानी सिहत लाइ हानिकार कुकिंग ऑयल जी फैक्ट्री में मुर्दा जानवर जी चर्बी मां खाजरू तेल तैयार करे सस्तो विकिरो कयो वञे थो, जेको घणो करे गरीब तबिको पकोड़ा समोसा फरोश मिठाई जे दुकानदार होटलूं ऐं बेकरियूं हलाईंदड़ इस्तेमालु कनि था, जिन जे इस्तेमाल सां माण्हुनि खे ख़तरनाक बीमारियूं लॻी सघनि थियूं। माण्हुनि पारां एहतिजाजनि बावजूदि बाअसर फैक्ट्री मालिक ख़िलाफ़ का बि कानूनी कार्रवाई न पई कई वञे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त नोटिस वठी अनरजिस्टर्ड फैक्ट्री खे सील कयो वञे त जीअं इंसानी ज़िंदगियूं बीमारियुनि जे ॾचनि खां महफ़ूज़ रहनि।